हाणे भगवान प्रकट थिया। बोलो श्री लक्ष्मी नारायण भगवान की। भगवान सभिनि खे दिलासो ॾिनो त दशरथ बाबा कौशल्या माता वटि मां चैन रूपनि में अची करे प्रकट थींदुमि। हाणे हाणे पाप अत्याचार रावण जा ख़त्म थींदा। चओ हरे कृष्ण हरे कृष्ण। हेॾे दशरथ बाबा जी ॻाल्हि ॿुधो भाई। कश्यप महाराज अदिति इन्हनि बि भक्ति कई, भगवान को वरदान घुरियो। मनु महाराज, माता शत्रुपा, दशरथ बाबा ऐं कौशल्या माता जे रूप में ये प्रकट थिया। इन्हनि जे सूर्य वंश में शुरूअ खां तकलीफ़ रही आहे संतान। तॾहिं दशरथ बाबा खे चयूं तव्हां गुरु बाबा वटि वञो त गुरु बाबा तव्हांजा दुख दूर कंदा। तॾहिं गुरु बाबा वटि आया। उनजा गुरु जी वशिष्ठ महाराज, उन्हनि चयो यज्ञ कयो तॾहिं तव्हांखे संतान थींदी, पुत्रेष्टि यज्ञ। तॾहिं उन्हनि वरी कंहिंखे सॾु करायो ख़बर अथव? श्रृंगी ऋषिअ खे। दशरथ बाबा खे हिकिड़ी न्याणी बि हुई, उहा ॿिए राजा खे उन्हनि गोद ॾेई छॾी ऐं उन जो नालो हो देवी शांता। बोलो शांता महारानी की जय। त चूंकि गोद ॾेई छॾी त उनजी कथा हेॾे रामचरितमानस में विस्तार सां न लिखियल आहे। त इहा भगवान जी भेण शांता देवी। ऐं श्रृंगी ऋषि जी वरी अलॻि ई कथा ईंदी आहे। हिरण्य में प्रकट थिया ऐं उनखे सिंह हूंदा हुआ। उनखे पतो ई न हूंदो मनुष्य छा थींदा आहिनि, देवता छा थींदा आहिनि। केवल भजन योग भक्ति कंदा हुआ, संसार जी कोई जानकारी न। हाणे उनखे कीअं घुराइनि यज्ञ करण जे लाइ, इहा बि अद्भुत कथा आहे। त जीअं तीअं उन्हनि खे वरी अयोध्या घुरायऊं ऐं उहे आया, उन्हनि यज्ञ करायो त साक्षात अग्नि देवता प्रकट थी करे आहुति था वठनि। बोलो यज्ञ भगवान की जय। उहे श्रृंगी ऋषि भगवान जे भेण शांता माता जा पति ठया, यानी भगवान जा जीजाजी। बोलो श्रृंगी जी महाराज की जय। तॾहिं अग्नि देवता प्रकट थी करे खीर पति दशरथ बाबा के महाराज हे राणियुनि खे खाराइजो, तव्हां वटि भगवान अवतार वठंदा, पुत्र संतान थींदी। तॾहिं दशरथ बाबा उन जा 4 हिस्सा कया। घणा हिस्सा? ध्यान ॾेई ॿुधिजो भाई। श्री कृष्ण गोविंद मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो भाई, हिकिड़ो हिसो ॾिनो 50% कौशल्या माता खे, वरी हिकिड़ो हिसो ॾिनो कैकई माता खे। ठीकु आहे, ॿिनि जी गोद भरिजी। ऐं ॿिन्ही खे दशरथ बाबा चयो हाणे हिकिड़ो हिकिड़ो हिसो पंहिंजे खीर मूं तव्हां सुमित्रा देवी खे। त हाणे ॿिन्ही जो हिकु हिकु हिसो ॾिनो। त हाणे सुमित्रा माता खे 2 हिसा, हिकु कैकई माता खे हिकु। त सुमित्रा माता जा नेण भरिजी आया कि दीदी भेण तव्हां मूंखे पंहिंजा पंहिंजा हिसा ॾिना आहिनि, अॼु मां बि वचन थी ॾियां अगरि मूंखे 2 ॿार थिया त हिकिड़ो मां कौशल्या माता जे बालक जी सेवा में, हिकिड़ो मां कैकई माता जे बालक जी सेवा में लॻाए छॾींदुमि। ऐं वाक़ई ईअं थियो।